मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। तो फिरौन जी ख़तरनाक दावा कई। फिरौन के दरवाजे ते हिकिड़े दफ़े शैतान आयो, दरवाज़ो खड़काईंसि ठक ठक। तो फिरौन उते ही वी कर चाचिस चे केर आ भला तूं? फिरौन चाचिस केर आ? शैतान जो लानत हुजे तुंहिंजे मथां, ज़ालिम बेड़ा लानत हुजे तुंहिंजे मथां। दावा केॾी वॾी कई थी, आना रब्बुकुमुल आला, मां सभिनी जो वॾो रब आहियां। ज़लील बेड़ा ख़बर नथी पई दरवाज़े ते केरु आहे, तोखे इहा ख़बर नथी पवे दावा कहिड़ी थो करे त मां सभिनी खां वॾे में वॾो रब आहियां। ऐं पोइ जेको आहे न उहो फिरौन ख़ामोश थी वियो, चुप थी वियो। शैतान खे चई इहा ॻाल्हि बसि जेकी आहे न तो ताईं मौजूदु हुजे, इहा ॻाल्हि अॻिते जेको आहे उहो फैलाइजांइ न। शैतान त हूअं बि हुनखे जेको आहे न वकण में पासा करे जहन्नम में त हूअं ई, पर शैतान बि बेइज़ती कयसि। चए दावा त वॾी ज़ालिम कई थी, बाक़ी इहा ख़बर तोखे नथी पए दरवाज़े ते केरु आहे। त अल्लाह ताला ईअं ई जेको आहे ज़लील कंदो रहंदो आहे। अल्लाह ताला ज़लील कयो फिरौन खे। अल्लाह ताला केॾी वॾी बादशाही ॾेई करे अल्लाह ताला ज़िल्लत में पाणी जे अंदरि अल्लाह ताला पोइ ज़लील कराईंसि। इन खां बाद में समंदर बि जेको आहे फिरौन खे ॿाहिरि कढी करे छॾियो। ऐं हिन टाइम ताईं अगरि कंहिंखे फिरौन जो लाश ॾिसणो आहे, हा साईं फिरौन जो लाश ॾिसणो आहे, वञी करे मिस्र हलियो वञे। उते फिरौन जो लाश अञा ताईं जेको आहे उहो शीशनि जे अंदरि बंदि थियो आहे। केतिरो ज़मानो गुज़रियो आहे, असांजे हाणे ज़मानो अलाह जे इल्म में आहे। असां अंदाज़ो हिकिड़ो लॻाए सघूं था त मूसा अलैहिस्सलाम खे वॾो ज़मानो थियो आहे। मूसा अलैहिस्सलाम खां बाद में बि नबी आया आहिनि, पर उन नबियुनि खां बाद में मुतसिल केरु आयो आहे? ईसा अलैहिस्सलाम। ऐं ईसा अलैहिस्सलाम खां बाद में 600 साल 600 ईयर्स गुज़रिया। इन खां बाद में 600 साल खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइनात में आया। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असांजे ज़माने ताईं केतिरो टाइम गुज़रियो आहे? साईं 1450 साल। एॾो वॾो ज़मानो फिरौन खे गुज़रियो आहे। पर फिरौन जेको आहे अञा बि उनजो जेको हॾा बॾा हो सिधा लॻा पिया आहिनि। हे अल्लाह ताला इबरत ॾेखारी आहे। हे अल्लाह ताला फरमाए जेको वॾो दावा कंदो आहे न ओतिरो उनखे मां वॾो ज़लील कंदो आहे। ऐं जनम जेको न फिरौन पियो त हिते सरज़मीन ते दुनिया में आहे, पर इहो इन जो जेको न जिस्म हिते ई आहे, इन जो रूह जेको उहो जनम में आहे।